हो मदीने वारा अॼु मेहमान बद कायनात जो सरदार हो हर को तो करे हुननि जो सहाबी आहे हिकिड़ो जंहिंजो तव्हां ॿुधल हूंदो हज़रत अबू अयूब अंसारी आहे उनखे पंहिंजी अम्मा थी चवे अबू अयूब जी अम्मा चई ॿिया बि अङण था ॿुहारीनि तूं बि अच त पाण गॾिजी अङण ॿुहारियो मन पिरी हिते अचे हज़रत अबू अयूब अंसारी रोई थो चवे अम्मा असांजा वक़्त अहिड़ा कहिड़ा इहो त कंहिं अमीर जे घर मेहमान थींदा उनजी अमड़ थी चवे सबा हओ पर पाण अङण ॿुहारियूं हुए खणी नालो न ईंदो क़यामत जे ॾींहुं लिस्ट में नालो ईंदो त हिननि बि अङण ॿुहारियो हुयो पीर करम शाह ज़री ज़ियाउन नबी में लिखियो आहे मदीने जे साईं फरमायो त हाणे कंहिं हिकिड़े जे अङण ते कोन था वियो हाणे ईअं था कयूं मां पंहिंजी सवारी ते सवार तो थियां पोइ फिरी फिरी पंहिंजे मर्दी सां जंहिंजे अङण ते वेहे त बसि असां महिमान उन पीर करम शाह लिखियो आहे त हिकिड़ो न 5 चक्कर ॾाची ॾिना हा सॼे शहर जे चौधारी हाणे सोच जंहिंजे अङण तां ॾाची क्रास पई करे त थधा साह भरींदो हूंदो या न अॼु मोटा मोटा सीरत निगारन एतिरो बि क़िबला लिखियो आहे त उहो सवारी वारो जानवर जेको गाह पसंद पियो करे न उहो गाह ताज़ो वञी खणी आया पंहिंजे अङण ते रखियो त मन जानवर ॾिसी लड़ी पवे ऐं पिरी असांजो महिमान ता यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारनि वारी ॻाल्हि ॿुधी नी लो कुराड़ी सुट खणी आई हुन खां ॿिया पुछनि ते वॾियूं ॿोलियूं लॻंदियूं चे भले लॻनि पर मां इन करे आई हां जो खरीदारनि में नालो अची वेंदो त मुंहिंजा बि बेड़ा पार थी हज़रत अबू अयूब अंसारी तो चवे ओ सवारी वारो जानवर हले पियो सॼे मदीने वारा पोयां पोयां हा हर को पोयां पोयां हले पियो हर एक जे ज़हन में हो ख़बर नाहे अॼु मेहमान कंहिंजा थींदा कंहिंजे दरे दौलत खाने ते मेहरबानी थींदी हज़रत अबू अयूब पियो चवे मूंखे ख़बर ई कान हुई त असांजा वक़्त अहिड़ा थींदा मां सभिनी जे आख़िर में पोयां पोयां पियो अचां ख़बर ई कान पई त ग़रीबनि ते मेहरबानी करण वारो अची वियो आहे ओ मुखे मुबारकों मिलण लॻियो ओ अबू अयूब तोखे मुबारकों हुजन छाजे करे जो अॼु हसन हुसैन जो नानो मदीने वारो तुंहिंजो मेहमान थियो आहे हो आई आई करीमन जी सवारी ओ आई आई अयूब अंसारी हो तुंहिंजे अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह ते अचणो मोहम्मद जाम वा आई आई करीमन जी सवारी हो आई तोड़े अयूब अंसारी हो तुंहिंजे अज़मत खे मुंहिंजो सलाम वा अल्लाह ते अचणो मोहम्मद जाम वा आई आई करीमन जी सवारी ओहो सिद्दीक अकबर दुनिया ता रहलत पियो करे न सब साहबी आया चवन था त आखिरी टाइम ते हे 22 तारीख हिन महीने जे विसाल आखिर में सिद्दीक अकबर ॻाल्हाइण बंद करे छॾियो साहबी आया उन्हनि जी पुछो सिद्दीक कहिड़ो मसलो आहे तबियत सही न आहे सभिनी महसूस कयो त तबियत सही न आहे सब था चवन सिद्दीक जे इजाज़त हुजे त कंहिं तबीब खे वठी अचूं सैयदना सिद्दीक अकबर वराणो मां पंहिंजी तबीयत हकीम ऐं तबीब खे ॾेखारी आहे साहबा था चवन सिद्दीक तबीब छा चयो आ पान अखियूं बंद करे वरी खोले फरमायो तबीब थो चवे फ़आलुल लिमा युरीद उन जो ऐलान आ जेको मां इरादो कंदो आहियां उहे थी वेंदो आ हजरत सिद्दीक अकबर थो चवे
हाणे न तव्हां जो वसा न मुंहिंजो वसा कलम खयो हाडी गुलाम नबी महेसर छा थो चवे मूं ते बि मेहरबानी मूं ते बि मेहरबानी हो सदखा सिवा करे वर माला इलाज आया है मुंहिंजी दवा करे वर मूं ते बि मेहरबानी गाल बुध एक तो मीलाद आ टाइम भी घणो गुजरी वा थद भी शुरू थी वया सैयदन जे मौजूदगी में चंद लफ्ज चवरा मता कंहिंखे का परेशानी हुजे इन्हनि लफ्जन में इंशाअल्लाह अकीदो वा पिरी में पक्का तो तुंहिंजा असांजा इहे बीमारियूं इहे परेशानियूं दूर थी वेंदियूं बुलंद आवाज़ सां शौक़ सां चवरा मूं ते बि मेहर है सदखा सिवा करे वर हो माला लाड दवा करे है मूं ते मेहरबानी आया तबीब काफी पर पो मिली न माफी है आया तबीब काफी पर पो मिली न माफी होया ही शफी का शाफी शब में शफा दई वर चौमो ते बे मेहरबानी है सदखा सिवा करे वर माला इलाज आया मुहडी आखिरी मिसरा आशिक रहो रड़िया अॾ आखिरी घड़िया है आशिक रहो रड़िया है अॾ आखिरी घड़िया है आशिक रहो रड़िया है अॾ आखिरी घड़िया हो लिल्लाह लग लड़िया लिल्लाह लग लड़िया हाफिज खुदा करे वर चौमोते बे मेहरबानी है सदखा करे माला लाड मुझी दवा करे आड़ा ए नहिया हे दे अचो हबीबा माण्हू पुॼी न सघंदो आहे न पोइ इहा दुआ घुरंदो आड़ा ए नहीं अचण जो मतलब कहिड़ो आहे सैयद मौजूद आहे खुदा दे ज़ात जो कसम आहे हजरत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी असां जे 60 मैल में बार-बार इहा नात पढ़ी हुई त आयूं गरीब मिस्कीन पर जॾहिं दम परवाज़ थींदो त पिरी जे कदमनि में दम परवाज़ थींदो अबा इहा दुआ घुरियल कॾहिं कॾहिं फ़कीर क़बूल थी घुरण अचे ऐं थियो ईअं दम परवाज़ उते थियो जन्नतुल बकी में रखड़ी विया हलिया तू असां तो रुगो उन्हनि खे यादि करे पिया रोयूं पर इहे दुआऊं खबरदार थी वेहजा तवज्जो करे वेहजा छो जो हाणे मजूर मजूरी करे बस कंदो आ तो हुनखे मजदूरी मिलंदी आ इंशाअल्लाह सैयद मौजूद आ आखिरी लफ्ज हन आड़ा ए नहीं आ हे दे अचो हबीब हयाड़ा
बचो हबीबा ओ हर मर जखा मगे सर हया जो मिठा करे वन मोते बे मेहरबानी है सदखा सिवा करे वन माला इलाड आया मोहजी दवा करे वन मोते बे मेहरबानी अमल जी तौफीक अता फरमाए। फकीर चो गौसल आजम सोने अब्दुल कादिर जीलानी जी करामत अदा अब्दुल कादिर जीलानी सोनो इहो आत पीरन जो पीर दिल बर माण्हुनि जो बंद जो मिटी मथे रखूं हा कोशिश कयूं उन्हनि में हिकिड़ो हो गौसल आजम सोने दस्तगीर जो मुरीद हुन चयो बाबा बंद मथे न कयो हलो मुंहिंजो कामिल मुर्शिद वेठो आ चऊंसि था दुआ घुरंदो बोड खत्म थी वेंदी हिकड़नि चयो को दुआ घुरण सां पाणी लहंदो आ छा इन्हनि आशिक जेके बीठा उन्हनि चयो हा लहंदो आ चयो हो कीअं चयो हलो मुंहिंजे मुर्शिद जे दरबार में ॾिसो पाणी लहे थो या कोन थो लहे ओ हिकड़नि चयो भाई ने दरवेश जे चवण ते न लॻो बंद मथे करो ही पाण बि ॿुॾंदो ॿियनि खे ॿोड़ींदो पर परवानो पोइते बीठो हो न हुन चयो ईअं हरगिज़ कोन्हे को तव्हां मूंसां गॾु हलो मुंहिंजो कामिल वेठो आहे दुआ घुरंदो पाणी लही वेंदो चई हलो भला आज़माइण में को मसलो ई कोन्हे सिधो आयो दरगाह ते हज़रत गौसल आज़म सोणो अब्दुल कादिर जीलानी वेठो मोडा कामिल मुर्शिद दरगाह लिया मशहूर शरीफ वारा साईं फरमाइंदा हाथ जेको गरीब आ जेको मिस्कीन आ चवे बरकत पवे तो वनी यारी पाण ही अमीर थी वेंदो पर बा ॻाल्हि तो ॿुधो नाले अल्लाह ॾे यारी जो सवाब गौसल आज़म तरीक़ो इहो ई आहे असांजो तव्हांजो आया गॾ जी सोने दस्तगीर खे अर्ज़ कई सही ॿाहिरि बीठा थई चे केर बीठा न बा चे सही ही मसलो थियो आ हलो चे तव्हां बि हो त मां तैयार थी अचां दिस्तार मुबारक ॿधऊं जुब्बो पहिरियाण मुबारक पातऊं कहिड़ो पहिरियाण मुबारक ओहो पहिरियाण मुबारक जेको सैयदना फारूक आज़म हज़रत मौला अली खणी आया हा हज़रत ओवैसे करनी दे हुन दुआ घुरी ही पर उन दे न्यापो कयो त असां दे औलाद सोनो अब्दुल कादिर जीलानी थो अचे उनखे ॾिजो तो दुआ घुरे पाण आया फकीर ॿिया पोयां हा ओहे वरी पोयां चवंदा पिया अचनि बा हाणे कहिड़ियूं दुआऊं थींदियूं केड़ा पानी लहंदा ही भी ॿुधंदो पियो अचे पर पक्को सच्चो मुरीद हो हे वरी तव्हां सां वांगे ज़ोर सां चवंदो पियो अचे मनो या न यारो अम्हाजी अमरज़ी असांजो तनारो जिए दस्तगीरा है सभिनि जे सहारा किलन को झड़ने दो है सभिनि जे सहारा किलन को झड़ने दो कुनन में किनारो चौजिए दस्तगीरा बस मनो सी हाने चुप करे हल खाली दुआ घुरे खबर पवे चे हलो बियो तो आस्ते पूछे सतो के नाद केड़ी गाल थिया असरे हाज़िर जे बे आशिक वरी उर्दू में कलम खणी समझायो आ तो खुदा के फजल से हम पर है साया गौसे आज़म का है खुदा के फजल से हम पर है साया गौसे आज़म का अरे हमें दोनों जहां में गए सहारा गौसे आज़म का अजीजो कर चुको तैयार जब मेरे
जनाजे को तो लिख देना कफन पर नाम, लेवा हो से आजम का तो लिख देना कफन पर नाम, लेवा हो से आजम का। बैयत मथे खणी हिन थथ में एड़ो तो ढेज दस्तगीर जो नारो बुधा जो सॼे इलाइके में ख़बर पए त हमरा जागर था। भेद दस्तगीर, अना जोर सां भेद दस्तगीर, बैयत बैयत मथे करे भेद। अबा गाल बुधो भिटाई ब मने सचल ब मने, दुनिया दी का दरगाह एड़ी नाहे जेका गौसल आजम दी यारी न करे, पीरन जे पीर खे न मने, संदन जो कदम हर वली जे कंध जे मथा। इन करे हिकड़ी सिर्फ थल तो बुधाया हाणे नंगर भी अची वियो आ। हे दुनिया जा पीर जेके इहे तव्हां सां पर पीरन जे पीर जो शान बुलंद। अख फेराए दिस यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हो को न खुटंदो खाए जग सारो, को न खुटंदो खाए जग सारो, ओही रहमत बरकत वारो, यारी शरीफ जो लंगर भई खीर असां जो है। लख मुबारक थव दस्तगीर असां जो हो जंहिंजे दामन में हन हथड़ा, ओ मन चमन नबी जा बचड़ा, चांडियो इस्माइल फकीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो आया दजला दरिया ते सॼी दुनिया बगदाद मोहल्ला दी गॾु थी वई आहे। अॼु दुआ जो असर ॾिसणो आहे। हज़रत गौसुल आज़म पंहिंजी असां मुबारक खई आहे, फरमायो जिथे चओ मां उते असां लॻायां। सोना अञा हेठ को दरिया जो पानी जी हद आई आहे, पाण पंहिंजी असां मुबारक उते लॻाए करे हथ अदब ॾिया खयां। हजरत भिटाई तर्जुमो कयो तो मदीने जा शाह सुने असां जा सदड़ा, कारण लग अल्लाह सिखो रस जो सुपुरी। मदीने जा शाह सुन असां जा सदड़ा, कारण लग अल्लाह सिखो रस जो सुपुरी। मदीने जा घोट सुन असां जा सदड़ा, कज मोहम्मद अरबी मोट हे उम्मत तुंहिंजे आसरे। साईं असां मुबारक जिथे लॻाए दुआ घुरी दजला दरिया अॼु ताईं उतां पियो वही, मथे चढ़ियो ई कोन्हे को। पो दुआ सां जो वापसि मुड़ियो तो फकीर पियो चवे न ॾिठो मुंहिंजो कामिल मुर्शिद इहो कामिल मुर्शिद हूंदो आहे। गोया के ईअं पियो चवे ओ मुंहिंजे पीर जहिड़ो केॾो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नया। मुंहिंजे पीर जहिड़ो केॾो पीर नवा हैदर खोड़ मगर दस्तगीर नवा। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह।